रबीअल अवल साईं शेर अली मेतलो साहब जे घर में साईं एडवोकेट शफ़क़त अली शफ़ायत अली साईं जे घर में आका जो मीलाद थियो आहे। लख सलवात थी आहे। महबूब जो उर्स साईं जन कयो आहे। अॼु को शेर अली मेतलो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ रब तू सलवात पढ़ी जेको बानो दुआ घुरंदो आहे उहा कॾहिं बि रद्द न कंदो आहे, क़बूल कंदो आहे। रब हिते असां लख सलवात पढ़ी थसे। लख सलवात जो वास्तो थिए शेर अली मेतलो साहब के साईं जे पुटनि खे भाइरनि खे बचड़नि खे अमड़नि न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला हिननि जे रोज़ीअ में रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम आहिनि, तुंहिंजे हिफ़्ज़ अमान में आहिनि। हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। साईं एडवोकेट शफ़ायत अली साईं खे साईं जे सभिनी भाइर जेके नंढा पढ़नि था हिननि खे पढ़ाई में कामयाबियूं अता फरमा। ओ मौला ए करीम अॼु जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं खयूं वेठा आहियूं असां सभिनी जूं वे पूरियूं फरमा। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो खे सेहत ॾे, साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। गुलज़ार अली फुल पोटो साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह यार फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। जुमले जेके बि दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। रब असां सभिनी जे घर बचनि ते जेके बि मुश्किलातूं आहिनि उहे सभु दूर फरमा। रब जन जा छोकरा नौजवाननि जंहिंजो अबो अमा ज़िंदा आहे उनखे अबे अमा जो फरमा बरदार बना। अबे अमा जी ख़िदमत उन्हनि खे नसीब फरमा। ओ मौला ए करीम जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। ओ मौला नबी साईं जी सारी उम्मत के नबी सरदार जो वास्तो थी फिरके वारियत खां बचा। सूफिया किराम जे औलिया अल्लाह जे दसियल वाट ते हलण नसीब फरमा। ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि। नबी सरदार जो वास्तो थिए आका जे मीलाद जो वास्तो थी मुंहिंजी या दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।